अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा रेस बहादुर खान ऐं शिरोज खान ज़र अली खे हितां कढाइण में कामयाब थी वेंदा। छा मूमल साला सां शादी करण में राज़ी थी पवंदो। छा रेस बिजार खान ज़र अली जे मथां छो कावड़ कंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बहादुर खान ऐं शिरोज खान इहे पाण में हाले सलाह कंदा ऐं हीअं हाणे इहो सोचींदा त असां ज़र अली खे हाणे उनखे हिते कीअं रिटायर करायूं, मतिलबु त उन जा पाणू हितां कीअं पटरायूं। शिरोज खान चवंदो त बाबा मां इन ज़र अली खे कॾहिं बि माफ़ न कंदुसि, छो जो उन मूंसां ज़ुल्म कयो आहे। मां उन जा हितां पाणू पटराए पोइ उन खे आज़ादु कंदुसि। रेस बहादुर खान चवंदो हा पुट, मूंखे बि उन जे मथां ॾाढो कावड़ आहे, मां उन खे बि कॾहिं बख़्श न कंदुसि। ऐं हा उन जी शादी थी रही आहे, मां बि उहा शादी थियण कॾहिं बि न ॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त साला जेको आहे मूमल सां ॻाल्हाईंदो, मूमल खे चवंदो त अगरि तो मूं लाइ सोची त इहा तो लाइ भली ॻाल्हि आहे, छो जो अगरि जेकॾहिं तो मूं लाइ न सोचे त पोइ तो लाइ अहिड़ा रिश्ता ईंदा जो तूं आईंदा यादि रखंदे। मूमल चवंदो त मां इतलाह करे पोइ अव्हां खे ज़रूरु इतलाह कंदुसि। अगरि जेकॾहिं इन ॻाल्हि ते बाबा वारा राज़ी थी पिया त पोइ मां बि राज़ी थी पवंदुसि। साला चवंदो त मूमल इहा तुंहिंजे लाइ भली ॻाल्हि आहे, जो मां नथो चाहियां त तूं मल्हार जे ॾुखनि में ईअं रोंदी रही। उन जे करे मां तुंहिंजा ॾुख बदिलाइण पियो चाहियां। वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे तूं मूंसां शादी करी या न। अगरि जेकॾहिं तो मूंसां शादी कयो त पोइ तुंहिंजी ज़िंदगी बि ठही पवंदी ऐं मुंहिंजी ज़िंदगी बि ठही पवंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बिजार खान जेको आहे रेस बहादुर खान खे चवंदो त अगरि जेकॾहिं तूं ज़र अली जो हितां पाणू कढाइण में कामयाब नथो थी त पोइ इहो सॼो कमु मूं ते छॾे त मां उन जो ॾिस कीअं पाणू पटियां। रेस बहादुर खान चवंदो त बिजार खान तूं हाली 2-3 ॾींहं सब्र कर त मां इन ज़र अली जो कीअं थो पाणू पटरायां। हुन जा ईअं पाणू पटींदुसि जो हू आईंदा यादि रखंदो ऐं हू मुंहिंजे पेरनि अची झुकंदो। रेस बिजार खान चवंदो त रेस बहादुर खान तव्हां उन खे सबक़ु सेखारियो जो हू आईंदा पंहिंजे कंध में न पवे ऐं हू इहो सबक़ु यादि रखे। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।